चाचा नवाब खान असां लाइ ख़तरनाक साबित थी वियो आहे। ओ तोखे ऐं मूंखे मारण में देरी न कंदो। नवाब खान तो थंदे खां वठी मूंखे मारण जी पूरी कोशिश पियो करे। हिमल ताईं इहो मारे न सघियो आहे। जेसे ताईं मूंखे खुदा न मारींदो इहो छा मूंखे मारींदो। मूंखे 16 आना पक्का आहे सोडल त इहो वक़्त ई बख़्शल नवाब खान जे लाइ कमु आहे। इन करे चवां थो न बख़्शल खे हथ जेकॾहिं बख़्शल हथ थी वियो न त पोइ असां वक़्त खे सुकून सां फासाए ईंदासीं। न त इहो वक़्त सियाणे कांव वांगुरु असांखे ॾाढो ॾुखियो आहे। इन करे चवां थो त पहिरीं ने बख़्शल खे हथ करणो। रुगो एतिरो ॿुधाए मुंहिंजे तॾे ते मुंहिंजी औताक ते मूं वटि पनाह वठण आयो या वरी कंहिंजी जासूसी कर। शेर अली तोसां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे ऐं तुंहिंजी जासूसी करे ऐं मां तुंहिंजे दुश्मन खे ॿुधायां। यार तू दुश्मनी मूंसां कंदे बलूगड़ा वेॾे विसारे छॾी। जो मुंहिंजी औताक ते मुंहिंजे तॾे ते तूं अची पनाह वरिती। हाणे तो चए त मूंखे कहिड़ी दुश्मनी करणी आहे। कर दुश्मनी तू मूंसां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।